नौशरो फिरोज़ मां अवां खे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त हिक रात में 5 दुकाननि मां चोरियूं। चोर लखे रुपया ॿुहारे फरार थी विया आहिनि। मुतासिरनि में ज़ाहिद, मसूद कुरैशी, सजन सोलंकी, महबूब ऐं मोहसन शाह शामिल आहे। दुकानदार तरफ़ां दुकान बंदि करे अल्लाह वाला चौक ते धरणो हयो वियो। जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो आहे। नौशरो फिरोज़ मां अवां खे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त हिक रात में 5 दुकाननि मां चोरियूं। चोर लखे रुपया ॿुहारे फरार थी विया आहिनि। मुतासिरनि में ज़ाहिद, मसूद कुरैशी, सजन सोलंकी, महबूब ऐं मोहसन शाह शामिल आहे। दुकानदार तरफ़ां दुकान बंदि करे अल्लाह वाला चौक ते धरणो हयो वियो। जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।